कबूतरनि जी ॻाल्हि थिए जीअं मुंहुं मारी थी वई मुंहिंजे मामे खे बि दान ॾिनई ऐं मुंहिंजे भाउ खे बि दान ॾिनई वरी उन खां पोइ ॿिए ॾींहं ते राति जो मूंखां दर खड़कायो मूंखे कुआड़ी वञी विया 5 नामालूम आहिनि ऐं हिकिड़े खे मां सुञातो आहे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं सखर जे DIG ऐं हुन SP खे गुज़ारिश आहे त असां सां महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। NC वग़ैरह कटराई अथव? NC बि कटराई आहे हा जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि वक़्तु हाणे ताईं छा मुतालबो आहे? हिन ताईं भाई छा मसइलो आहे? साईं इहे मुंहिंजे भाउ खे जेको आहे धकायां अथऊं कबूतरनि जे मसइले ते ॿुधो साईं कबूतरनि जी ॻाल्हि ते मुंहुं मारी थी आहे ऐं उन खां पोइ मुनवर सोए जे असांखे दांह बि ॾिनी हुई हिकु ॾींहुं अॻु में मुंहिंजे मामे खे बि ऐं मूंखे ख़ुदि मूंखे चए तूं पंहिंजे भाउ खे हिदायत कर मूंखे जेको आहे घटि वधि ॻाल्हायो अथई मां चयूं त हुन मां मिलां थो पंहिंजे भाउ सां ज़रूरु का ॻाल्हि हूंदी को मसइलो हूंदो ईअं न हूंदो मुंहिंजो भाउ ईअं तव्हांखे गारियूं न ॾींदो हुनजो ठीकु आहे तूं पंहिंजे भाउ खां पुछ इन विच में जेको आहे शाम ई न ॿुधी त जेको आहे 7:30 बजे 6 माण्हू 5 नामालूम ऐं हिकिड़ो जेको आहे पाण मुनवर हिकिड़ो ख़ुदि हुनखे मुंहिंजे भाउ सुञातो आहे कुहाड़ियुनि जा वार कया अथई पोयूं 3 कुहाड़ियूं हुयूं अथई 11 टाका लॻा आहिनि परियाले पुलिस जे असां खणी आयासीं पंहिंजे भाउ खे असांजो भाउ बेहोश थी वियो हुनखे खणी आयासीं NC बि कटराई आहे हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे ऐं उन खां पोइ असां रिपोर्ट जे लाइ जेको आहे इस्पताल में वियासीं पंहिंजी इस्पताल में गाड़ी बोरियारी में उते जेको आहे असांखे रिपोर्ट जेको आहे सही ॾिनी वञे असांखे उते बि असां डॉक्टर जेको आहे माना लवाए थो रिपोर्ट खां लेटर ॾियण खां लवाए थो तव्हां मेडिकल लेटर ॾियण खां लवाए थो मेडिकल हाणे ताईं छा मुतालबो आहे? हाणे असां इंसाफ़ कयो वञे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे ऐं ख़ुदाकारनि असांजी DSP खे अपील आहे त असां सां जेको आहे ख़ुदाकारनि असांजी इंसाफ़ कयो वञे मुंहिंजे भाउ नौजवान खे ज़ख़्मी कयो आहे ऐं कुआड़ी जा वार कया आहिनि मुंहिंजे भाउ खे मारे चुका आहिनि असां सां इंसाफ़ कयो वञे असां मज़दूर माण्हू आहियूं। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो